हिकिड़ी दुहारी जी ॻाल्हि कंदा आहिनि त हुनखे सज़ाए मौत ॾिनी वई। जॾहिं हुनखे फांसी ॾियण वठी पिया वञनि त हू मुसलसल रस्ते में पंहिंजी माउ खे बदुआऊं ॾेई रहियो हुयो। हुन खां सुवाल कयो वियो त तूं पंहिंजी माउ खे बदुआऊं छो थो ॾे, जॾहिं त हीउ सभु करणु तुंहिंजो पंहिंजो हुयो। हुन ॿुधायो त जॾहिं मां नंढो हुयुसि त मां हिकु झिरकी मारी ऐं उहा ॻाल्हि मां पंहिंजी माउ सां कई। उन ते मूंखे माउ पंहिंजी वॾी शाबाशी ॾिनी, दाद ॾिनई, ऐं उन हिकु दाद मुंहिंजी ज़िंदगीअ खे यकसर तब्दील करे छॾियो। ऐं उनजो नतीजो इहो आहे त मूंखे सज़ाए मौत मिली आहे ऐं हाणे कुझु ई लम्हनि में मुंहिंजी ज़िंदगी मूंखां वरिती वेंदी। एजुकेशनल साइकोलॉजी में हिकिड़ो टर्म पढ़ायो वेंदो आहे रीइंफोर्समेंट, जंहिंजो मतिलबु आहे त जॾहिं कंहिं ॻाल्हि ते ॿार खे तव्हां शाबाशी ॾियो था, इनाम ॾियो था, तारीफ़ कयो था या इवन ख़ुशि थियो था, ॿारु उनखे वधीक करण में मज़बूत थिए थो, ॿारु वधीक मोटिवेट थिए थो उन शइ खे करण में। आईंदा हू मुसलसल उनजी प्रैक्टिस कंदो रहे थो, छो त तव्हां उनखे उन ते रीइंफोर्समेंट कई आहे, उन ते उनखे दाद ॾिनो आहे। एजुकेशनल साइकोलॉजिस्ट आहे B.F. स्किनर। उनजो चवणु आहे त जंहिं ॻाल्हि ते तव्हां ॿार खे शाबाशी या इनाम ॾियो था, हक़ीक़त में उहो ॿारु उहे थियणु लॻंदो आहे। सोशल लर्निंग कॉन्सेप्ट में अल्बर्ट बेंडोरा बि चयो त ॿारु ॾिसी सिखंदो आहे। हाणे जॾहिं तव्हां अंदाज़ो लॻायो कंहिं ॻाल्हि ते ॾिसी ख़ुशि थियो था, तव्हां हिकिड़ो अमल कयो था ख़ुशि थियण जो, त ॿारु उन अमल खे बार बार रिपीट करण जी कोशिशि कंदो त जीअं मां पंहिंजे वालदेन खे, पंहिंजे उस्तादनि खे, पंहिंजे इर्द गिर्द माण्हुनि खे ख़ुशि करे सघां, मां शाबाशी वठी सघां। अक्सर वालदेन खे जॾहिं ॿारु पंहिंजो चालाकियूं ॾसींदो आहे जेके इख़लाक़ी न हूंदियूं आहिनि, हू चवंदो आहे त मां सभिनी खां अॻु में डुकी करे सबक़ु वठी आयुमि, मां हिकु रश में वञी करे जेको आहे हिकिड़ी शइ हासिलु करे आयुमि, मां हेतिरा पैसा लधा, मां दुकान वारे खे पैसा मोटाए ॾिना, मां हुनखे हीअं चई ॾिनो। असां ख़ुशि थींदा आहियूं त असांजो ॿारु स्मार्ट आहे, पर हक़ीक़त में हू स्मार्ट न, ॿियनि खे हाराइण वारो, रिश्तनि खे तबाह करण वारो इंसानु ठही रहियो आहे। हाणे सुवालु आहे त छा कजे? यादि रखो त चालाकीअ खे न, सचाई ऐं ईमानदारीअ खे मञो, उन जी तारीफ़ कयो। भले सचाई तव्हांजे हक़ में न हुजे, पर तव्हां उनखे क़बूल करण जी हिमत पैदा कयो ॿार में। तूं मञ त इन में तुंहिंजी ग़लती आहे, ठीकु आहे न, इन में को तुंहिंजो फॉल्ट आहे, कोई मसइलो न आहे। ऐं जॾहिं तव्हां ॿार खे सचाई क़बूल करणु सेखारींदो न, पोइ तव्हां ॾिसंदव त हू ग्रेजुअली हिकिड़ो पुख़्तो इंसानु वॾो थींदो ऐं हू चालाकियुनि खां पाक हूंदो, हू ईमानदारियुनि खे तरजीह ॾींदो। भले हुनखे नुक़सानु थिए, हू सचाईअ खे मञींदो। सचाई छा आहे? हू मञे विझंदो वॾे हुजूम में त हीअ ग़लती मुंहिंजी आहे ऐं हीउ फॉल्ट मुंहिंजो आहे ऐं मूंखे दुरुस्त करणु घुरिजे। नंबर ॿियों आहे ॿार खे वंडणु ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं मल्हाइणु सेखारियो। तव्हां ॾिसंदव त जॾहिं तव्हांजो ॿारु शेयर कंदो शयूं, ॿियनि सां बि वंडींदो ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं दिलि सां सेलिब्रेट कंदो, त जॾहिं उनजी का बि ख़ुशी हूंदी, का बि कामयाबी हूंदी, सिर्फ़ु तव्हां अकेला न हूंदो उनखे मल्हाइण जे लाइ। उनजा अलाए केतिरा इंसान दोस्त हूंदा जिन जूं हुन ख़ुशियूं मल्हायूं हूंदियूं, उहे हिन जूं ख़ुशियूं मल्हाईंदा। हुनजे नौकिरीअ जूं, हुनजे कामयाबीअ जूं, हुनजे अता गहराइनि जूं मिठाइयूं ॿिया विराईंदा। जॾहिं हिकिड़ो दफ़ो ॿार खे ॿियनि जूं ख़ुशियूं मल्हाइणु अची वियो, ॿियनि सां वंडणु अची वियो, त हू अकेलो न रहंदो। नंबर टियों आहे ॿार खे सेखारियो त खटणु ज़रूरी न आहे, सही हुजणु ज़रूरी आहे। यादि रखो त जेकॾहिं तव्हां ॿार खे हर हाल में सिर्फ़ु खटणु सेखारियो आहे न, त हिकिड़े ॾींहुं तव्हांखे बि हाराए वेही रहंदो। अलाह साईं तव्हांजो हामी नासिर। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।